नाज़रीन, नबी से रोड वेझो पाइपलाइन विछाईंदड़ कंपनी जा पोरियत पघारूं न मिलण सबब सरापा एहतजाज पिण आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब चांडियो। हींअर असां मौजूद आहियूं नबी सर रोड वेझो थरकोल डैम ते। पाको सीस जी कंपनी आहे, उते मुलाज़िमनि खे 14 महीननि जूं पघारूं न आहिनि मिली सघियूं। उन्हनि जे ख़िलाफ़ हिननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोड़ कंदासीं त संदन छा चवणु ऐं कहिड़ा मुतालबा आहिनि। मुलाज़िम आहियां, 14 महीननि खां पघारूं कोन ॾिनियूं आहिनि, हिन जे करे असां एहतजाजी कैंप लॻायो आहे। अगर ये 14 महीननि जूं पघारूं ॾियनि था ठीक है, न त असीं ही कैंप जारी रखंदासीं। हाणे हिननि खे गुज़ारिश है कि असांखे 14 महीननि जूं पघारूं ॾिनियूं वञनि। वक़्तु सर ॾुखियो गुज़ारियो असां, बस पट सटनि ते गुज़ारे तक़रीबन लख रुपए दुकान जा कर्ज़ा आहियूं असां। जीअं माण्हुनि खां इन आसरनि ते वठी खाधा आहिनि, उहे बि हाणे असांखे तंग कयो वेठा आहिनि। हितां जी पघारूं ॾियनि कोन था, उन जे करे मिड़े पिया वक़्त ते कयूं आहिनि। कोन मिलियूं 14 महीननि खां पाकोसिस कंपनी जी तरफ़ां। ठीक है, हाणे असीं वेठा आहियूं धरणो हणी जॾहिं असांजे मुलाज़िम चवनि था त बाबा हमें कंपनी खां ॻाल्हि करियो या असांजो राब्तो ई कोन्हे, असीं कुझु करे असां कमु बंदि कराए जॾहिं वेठा आहियूं। हाणे हिते जारी हूंदो असांजो धरणो जेसिताईं पघार न थींदो। इहो ई आहे त असांजी पघारूं जेके 14 महीननि खां जेकी बंदि आहिनि, हिननि जे करे असां इहो धरणो लॻाए छॾियो आहे। पघारूं असांजे 14 महीननि जूं महिरबानी करे असांखे ॾिनियूं वञनि। ऐं असीं जेको माण्हुनि जा कर्ज़ी आहियूं ऐं जफ़ा कर्ज़ी वारी जेको ज़िंदगी असां ॾाढी ॾुखी गुज़ारी आहे, ऐं महिरबानी करे असांखे पघारूं ॾिनियूं वञनि। वधीक हिननि जो चवणो हो त जल्द पघारूं जारी कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाजी दायरो वधायो वेंदो।